हिन वक्त सिंध गवर्नमेंट भी पाकिस्तान गवर्नमेंट भी पंहिंजे लेवल ते कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट कराए रही आहे स्टूडेंट्स खे त जीअं असांजी जेकी यूथ आहे उहा उन्हनि सां फैसिलिटेट थिए। असां वटि प्लेटफॉर्म्स आहिनि जिते यूटिलाइज़ कजे, जिते असांजी यूथ वञी कमु करे ऐं उहे कोर्सेस जेके उहे डिग्रीज़ जेके उन्हनि कयूं आहिनि ओतिरा पैसा त मिलनि। न आहिनि सवे हज़ारे प्लेटफॉर्म्स मौजूद आहिनि। अच्छा ॾिसो जी अचो न हिते रिसर्च कयो, मां नौजवाननि खे थो चवां जी हिते रिसर्च कयो ऐं हिते ॻोल्हियो त असांजे मुल्क में कहिड़ा प्लेटफॉर्म्स आहिनि, कहिड़ा ऑप्शन्स आहिनि, यूरोप में कहिड़ा प्लेटफॉर्म्स आहिनि, US में, कैनेडा में, UK में, ऑस्ट्रेलिया, न्यूज़ीलैंड में, ऐं तव्हां ऑनलाइन वेही करे उतां जी मार्केट खे टैप करे सघो था, उतां जी मार्केट में तव्हां कमु करे सघो था। हिकु ॻाल्हि। सेकेंडली इहो डिपेंड थो करे त तव्हां कहिड़े जॉनरा में या कहिड़ी इंडस्ट्री में कमु करणु चाहियो था। सही। पहिरियों उन पंहिंजो फ़ैसिलो कयो, पंहिंजे करियर जो या पंहिंजे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो कयो। जॾहिं तव्हां हिकिड़ो दफ़ो फ़ैसिलो करे वठो उन खां पोइ तव्हां उन में जेतिरो एक्सेल करे सघो था उहो बहितरु आहे। उन में तव्हां तबाज़माई कयो, उन में तव्हां जेतिरा वधीक सिखंदा वेंदो। कोर्सिस हिते बि थियनि था, सिंध गवर्नमेंट कराए थी, मुंहिंजे ख़्याल में नेफ्टा ऐं स्टेप्टा वग़ैरह बि कराइनि था। त उन मां न सिर्फ़ु कोर्सिस खां फ़ाइदो वठो या सिखिया वठो, बल्कि अल्टीमेटली ऑनलाइन कोर्सिस थियनि था। जी तव्हां ऑनलाइन कोर्सिस में बि जेतिरो वधीक सिखंदो, यूट्यूब ते मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स ते ट्यूटोरियल्स मौजूदु आहिनि, सॼा लेक्चर्स मौजूदु आहिनि। सिखण वारा सिखी था वञनि। यानी कि एआई खां ड्रिजजे न बाबा, जेको ड्रिजनि था माण्हू पंहिंजे ॿारनि खे AI सिखणु ॾियो। ॾिसो अच्छा, इट्स नॉट अबाउट बीइंग लेज़ी। जी मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो न, AI हलो हिकिड़ो मां छा चयुमि, AI कॉलम थो लिखे, जी कॉलम उअं ई खणी करे तव्हांखे ॾेई छॾंदुमि। न आई हैव टू रीड द एंटायर डेफिनेटली तव्हां पढ़ंदा उनखे। जी जेको आर्टिकल आहे उनखे पढ़ो ऐं उनखे पोइ ह्यूमनाइज़ तव्हां करे सघो था। सही। ठीकु आहे। मूंखे अगरि लेट्स से इकोनॉमिक फोरम या IMF या वर्ल्ड बैंक जे बारे में का इंफॉर्मेशन खपे, मां 8 ॾींहं लाहे करे या 8 कलाक बि लॻाए करे मां बाक़ाइदा वेही करे ॻोल्हियां, मूंखे AI उहो कमु 8 मिंटनि में करे ॾिए थी। उन खां पोइ तव्हां उनखे ह्यूमनाइज़ कयो, तव्हां पंहिंजी सिलेक्शन कयो त हे इंफॉर्मेशन या डाटा मुंहिंजे कम जी आहे, हे मुंहिंजे कम जी न आहे। उनखे तव्हां वधीक ह्यूमनाइज़ रिसर्च बि करे सघो था उन जे बारे में। बट लेट दी AI डू देयर वर्क। त उहो पंहिंजो जेको तव्हांखे रिसर्च करे ॾिए थी उन में तव्हां जे रेलेवेंस जेका आहे इंफॉर्मेशन जी उहा तव्हां सां आहे या न आहे, उहो फ़ैसिलो त तव्हांजे हथ में आहे न। बिल्कुलु। त इन करे लेट्स से असांखे ट्रैवल करिणो आहे जी ऐं असां वञूं था नॉर्दर्न एरियाज़ में, ऐं AI तव्हांखे ॿुधाए थी त बाबा हे मौसम जेको आहे उहो आज़ादु कश्मीर वञण जो आहे पर गिलगित वञण जो न आहे या KP वञण जो न आहे। त उहो करणु ॾियो न उनखे, बजाए हिनजे रुली अचूं, धक खाई अचूं, हुन खां पोइ माण्हू खे मशवरा ॾियूं त न आहे वञिणो। बहितरीन ॻाल्हि नाज़रीन।